मजनू कॉल तो करे। मजनू? केड़ो मजनू? इहो तो वारो रईस चाकर खान। त पो खणीस न, ॾिसीस छा तो चवे। सोणी थोरो सबर कर, मां पे ॾिसां तो हुन में साहब केतिरी आहे। सोचो मूंखे नथो लॻे त इहा कोमल तव्हांजी कॉल अटेंड कंदी। कॉल रिसीव कंदी? कोमल खे मुंहिंजी कॉल रिसीव करणी ई पवंदी। वीचारो मजनू मूंसां ॻाल्हाइण लाइ मांदो आहे, कॉल मथां कॉल तो करे। कोमल, मां त चवां थी ॻाल्हाईस। सुणी कलाक ब सबर कर, मां पाण कॉल करे हुन सां ॻाल्हाईंदीमांसि। फिलहाल हुनखे तड़पण ॾे। मुंहिंजी कॉल रिसीव नथी करे, मुंहिंजी कॉल रिसीव नथी करे, मुंहिंजी कॉल। ईअं ई थींदो सोच। हाणे त तव्हांखे यकीन अची वियो न त हू तव्हांखे बेवकूफ़ बणाए वई आहे। पोइ पक सम्झ सोच, पक सम्झ। तिया सॼी चाल अकबर खान जी आहे। मूंखे त यकीन ई नथो अचे त हू पंहिंजो पलांद पूरो करण जे लाइ हिकु छोकिरी जो इस्तेमालु कंदो, पंहिंजी धीअ जो इस्तेमालु कंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।